रब ते रखी तवकल ॾिनी दिले अण वाकुफ़ शख्स खे। हो रब ते रखी तवकल ॾिनी दिले अण वाकुफ़ शख्स खे। ॾिसण में त माण्हू भलो आ, मूंखे ॾेई वियो सोनो छलो आ। कोन हो मुंहुं जो ॾिठल ॾिनी दिले अण वाकुफ़ शख्स खे। हो कोन हो मुंहुं जो ॾिठल ॾिनी दिले अण वाकुफ़ शख्स। अस्सलाम वालेकुम यानी मदर। जीअं त माया सिंगर निराली जीअं तव्हांखे ॿुधाईंदी हलां त मुंहिंजो न्यू लाइव एल्बम वफ़ा प्रोडक्शन में अची रहियो आहे, जंहिंजा प्रोड्यूसर आहिनि वफ़ा सियाल ऐं कंपनी इंचार्ज आहे मुंहिंजो उस्ताद महबूब अली। चीफ सिलेक्शन शाइर आहिनि नवाब मस्तोई, महबूब ब्रोई, वफ़ा सियाल, मोलाई एहसान, अब्दुल सत्तार गाडी, असगर मस्तोई, नवाब सोडो, इंसाफ सासोली ब्रोही, हनीफ बिरमानी, नवाब लिगारी, अली गुल पुसियो, ख़ासि ताउन मुर्क लिगारी, अली गुल पुसियो। महिरबानी। उम्मीद आहे त ही एल्बम तव्हांखे ज़रूर पसंदि ईंदो।